सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन एम्प्लॉइज़ यूनियन जे सॾ ते हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि मर्कज़ी जनरल सेक्रेटरी शाहनवाज़ चन्ना ऐं ॿियनि अॻवाननि जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त मुलाज़िमनि जूं पघारूं ऐं पेंशन 11 महीननि खां बंदि पियल आहे। 2016 ईस्वीअ खां मुलाज़िमनि जा अपग्रेड न कया विया आहिनि। ग़ैर क़ानूनी तौर ते स्टेट लाइफ इंश्योरेंस पॉलिसी ख़तमु कई वई आहे। उन्हनि जो चवणु हो त रहियल पघारूं ऐं पेंशन लाइ सिंध हुकूमत 20 करोड़ रुपयनि जी ग्रांट मंज़ूर कई आहे, पर इदारे जा करप्ट ऑफिसर मुलाज़िमनि खां पघारुनि, पेंशन ऐं ॿियनि कमनि लाइ कमीशन तलब कनि था। न ॾियण ते तंग कयो थो वञे। उडेरोलाल में अवाम खे साफ़ पाणी मुहैया करण लाइ 1 करोड़ रुपयनि जी लाॻत सां तयारु थियल टांकीअ खे ड्राइण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद ख़ासकेली मूजिबि पाणीअ जी टांकी 1988 ईस्वीअ में तामीर थी। टांकीअ जो इफ़्तिताह बि न थी सघियो ऐं ड्राइण जो सिलसिलो बि शुरू थी वियो। टांकीअ खे ड्राइण लाइ मौजूदु मज़दूर ॿुधायो त ॼाणायल ज़मीन ते पार्क तामीर करायो वेंदो। टांकीअ खे ड्राइण लाइ 9 लख रुपयनि जो ठीको ॾिनो वियो आहे। कोट ग़ुलाम मोहम्मद में शहीद राणी बेनज़ीर भुट्टो पब्लिक पार्क तबाह थी विया। पार्क में बकरियूं चरी रहियूं आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर भगवान दास मूजिबि पार्क में 25 मुलाज़िम मुक़ररु कया विया हुआ। उते 3 मुलाज़िम कमु करे रहिया आहिनि। पार्क में लॻल झूला टुटी विया आहिनि। लाइब्रेरीअ में किताबनि जी खोट आहे ऐं स्ट्रीट लाइटूं पिणु ख़राब पियल आहिनि। पार्क जो इफ़्तिताह MNA मीर मुनवर ख़ान टालपुर कयो हुयो। पार्क खे टाउन इंतज़ामिया लावारिस बणाए छॾियो। शहरनि मुतालबो कयो आहे त नोटिस वठी पार्क जी रौनक बहाल कई वञे। टंडो आदम में ताज़नि बरसातुनि खां पोइ बरसाती पाणी मुख्य रोडनि रस्तनि ते बीहण सबबि शहर जा अहम रोड रस्ता टुटी तबाह थी विया। शहर खंडर जो ॾेख ॾियणु लॻो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिबि टंडो आदम में ताज़नि बरसातुनि खां पोइ बरसाती पाणी बीहण सबबि शहर जा अहम रोड रस्ता मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। खंडू रोड, मोहम्मदी चौक, डॉक्टर रफ़ीक चौक, जुमन शाह रोड, MA जिनाह रोड, बंगला रोड, स्टेशन चौक, हैदराबाद रोड ऐं ॿिया अहम रोड खंडर जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। म्यूनिसिपल कमेटी पारां सफ़ाई सुथराईअ जो इंतज़ाम बहितर न थियण सबबि हर वक़्तु धूड़ ऐं मिटी उॾामी रही आहे, जंहिं सबबि दुकानदार ऐं शहरी साह ऐं एलर्जी समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। सियासी समाजी हलकनि सिंध सरकार ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां तबाह थियल रोडनि जी ॿीहर तामीर जी घुर कई आहे। नवाबशाह में मेखाना बैतुल तसौफ हाउसिंग सोसाइटी में हक़ सूफ़ी अज़म वर्ड प्लेटफॉर्म तां फ़कीर GM डाहिरी अल मारूफ़ मस्त परवाज़ी पारां सूफ़ियाणी महफ़िल जो शानदार प्रोग्राम कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिबि सिंध जा नामवर सूफ़ी रागी मांझी फ़कीर ख़ादिम हुसैन ख़ासकेली मीर मोहम्मद लखारी ऐं ॿियनि सूफ़ियाना कलाम ॿुधाए वेठलनि ते वजद तारी करे छॾियो। फ़कीर पेरनि में छेरूं ॿधी रक़्स कंदा रहिया। उन मौक़े ते फ़कीर GM डाहिरी चयो आहे त सूफ़ियुनि हमेशह प्यार मोहब्बत ऐं अमुन जो दर्स ॾिनो आहे ऐं कॾहिं बि नफ़रतुनि जी ॻाल्हि नाहे कई। शहदादपुर में गवर्नमेंट रहमानिया मस्जिद प्राइमरी स्कूल में ज़हीन ऐं बासलाहित शागिर्दनि में इनाम विरहाया विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रिज़वान पंवर मूजिबि तालका एजुकेशन ऑफिसर मेल प्राइमरी अनवर अली ज़रदारी शागिर्दनि में इनाम विरहाया। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुन चयो आहे त तालीम जे अहमियत खे उजागर ऐं अहसास ज़िम्मेवारी अदा करे ई असां हिकु ख़ूबसूरत माशरो वजूद में आणे सघूं था। उन मौक़े ते स्कूल जी हेड मास्टर राव मोहम्मद यूसुफ, इब्रार अहमद अब्बासी ऐं ॿियनि बि शिरकत कई। शहदादपुर वेझो सैयद मदद अली शाह मारूफ़ सैयद झंडोलो शाह जो 267 उर्स मुबारक शुरू। मेले जो इफ़्तिताह गादी नशीन सैयद अली अकबर शाह काज़मी ऐं सैयद अली असगर शाह काज़मी दरगाह ते चादर चाढ़े कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रिज़वान पंवर मूजिबि मेले में खाइण पीअण जा स्टॉल, हेवी झूला ऐं ॿिया स्टॉल बि लॻाया विया आहिनि। दरगाह जे गादी नशीन सैयद अली अकबर शाह काज़मी मेहंदी ऐं मच ॿारे रस्मूं पूरियूं कयूं। गादी नशीन पारां शाह अब्दुल लतीफ़ भटाईअ जी वाईअ सां मेले जी शुरूआत कई वई। रतोदेरो में IBA मास्तरी टेस्ट में 33 खां 39 मार्कूं हासिल कंदड़ सवें उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो।
SS न्यूज़ जे रिपोर्टर मुलाज़िम हुसैन कलंदरी मूजिब दीदार लखारी जे अॻवाणी में गड़ी खुदा बख्श भुट्टो में मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ार ते ऐं बिलावल हाउस नओं देरो जी गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि। पार्टी चेयरमैन ऐं वॾे वज़ीर खां मुतालबो करियूं था त समूरी सिंध हार्ड एरिया आहे, खेनि बि मेरिट लिस्ट में शामिल करे ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। नाज़रीन, जाम नवाज़ अली वेझो पुराणे नवाबाद में गुज़िरियल बरसातुनि सबबि मुतासिर थियल खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर साईं बख्श राजपर मूजिब बेवा औरत जे कंहिं बि मदद नाहे कई। हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त संदसि 2 न्याणियूं जवान आहिनि जेकी माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि, जॾहिं त 2 पुट सेब दरवेश आहिनि। कंहिं बि वस वारे संदन सार नाहे लधी। हुन MNA शाज़िया मरी ऐं ॿियनि आला अख़्तियारुनि खे अपील कई आहे त संदन मदद कई वञे। समाजी भलाई वारी सूबाई वज़ीर ऐं चेयरमैन सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी मोहम्मद साजिद जोखियो जी सदारत हेठि चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी यूनिट जे प्रोग्रेसिव रिपोर्ट जे हवाले सां इजलास थियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद गोराई मूजिब इजलास में सेक्रेटरी सोशल वेलफेयर शीरीन नारेजो, डायरेक्टर जनरल सोशल वेलफेयर सैयद मोहसिन अली शाह ऐं एडवोकेट शाहिद जोखियो समेत अथॉरिटी जे ऑफिसर बि शिरकत कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर साजिद जोखियो चयो आहे त सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी हिकु हसास पोर्टफोलियो आहे ऐं उनखे सम्झंदे कमु करणो पवंदो। हुन वधीक चयो आहे त अथॉरिटीअ जा समूरा मसइला हल कया वेंदा, कंहिं क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। शहदादकोट में पाकिस्तान नेवी जे जवाननि पारां ॿोॾ मुतासिरनि में राशन ऐं गरम कपिड़ा विरहाया विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर घंवर बिरोही मूजिब शहदादकोट कुबे सईद खान रोड ते पाकिस्तान नेवी SS जे नौजवाननि पारां समाजी अॻवान अब्दुल्ला मक्सी जी अॻवाणीअ में 350 खां वधीक ॿोॾ मुतासिरनि में राशन जो सामान ऐं गरम कपिड़ा विरहाया विया आहिनि। उन मौक़े ते पाकिस्तान नेवीअ जे जवाननि ऐं समाजी अॻवान अब्दुल्ला मक्सी चयो आहे त पाकिस्तान नेवी पारां ॿोॾ मुतासिरनि खे सहूलतूं फ़राहम कयूं पयूं वञनि ऐं थधि जी मौसम शुरू थियण सबबि 350 खां वधीक ॿोॾ मुतासिरनि में गरम कपिड़ा ऐं राशन जो सामान विरहायो वियो आहे।